अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। अॼु असां हिकिड़े क्वेश्चन सां गॾु हाज़िर थिया आहियूं। हे क्वेश्चन अक्सर जेको आहे उहो टेस्टनि वग़ैरह में वेंदो रहंदो आहे। हिन क्वेश्चन खे जेको आहे असां कम जी निस्बत चवंदा आहियूं। कम जो जेको रेट आहे उहो उन सां असां हिनखे जेको आहे उहो सॾींदा आहियूं। पहिरियां क्वेश्चन खे सम्झूं था। क्वेश्चन चवे छा थो? क्वेश्चन चवे थो ए कैन डू अ वर्क इन 8 डेज़। हिकिड़ो शख़्स आहे, को बि माण्हू आहे, उहो हिकिड़ो को बि कमु 8 ॾींहंनि में मुकमल करे सघे थो, या हुनजे कम जी रफ़्तार आहे, इहो हुनजे कम जो रेट आहे। वरी ॿियो हिकिड़ो शख़्स आहे बी असां वटि, बी इन 12 डेज़। हाणे जेका बी जेको आहे, बी जे शख़्स जी जेका रफ़्तार आहे उहा आहे 12 ॾींहंनि में उहो कमु मुकमल करे सघे थो। त असां वटि वरी क्वेश्चन वरी छा थो पुछा करे, इन हाउ मेनी डेज़ दे कैन कंप्लीट द वर्क टुगेदर। जेकॾहिं असां ॿिन्ही माण्हुनि खे हिकिड़ो ई साॻियो ई कमु ॾियूं त उहे घणनि ॾींहंनि में मुकमल करे सघंदा। त अचो त ॾिसूं पाण त जेको आहे उहे केतिरे ॾींहंनि में उहे मुकमल करे सघंदा। तो सॉल्यूशन हिन जो ॻोल्हियूं था। हाणे पहिरियों जेको आहे उहो ए कैन डू अ वर्क इन 8 डेज़। हिकिड़ो कमु आहे, कमु 100% हूंदो। ए कैन डू अ वर्क इन 8 डेज़। हीउ जेको आहे 8 ॾींहंनि में मुकमल करे थो, त हिन जो हिकिड़े ॾींहं में कम जी रफ़्तार केतिरी आहे सोचो पाण। उहा ॾिसूं हिकिड़े ॾींहं में केतिरो कमु करे सघे थो। त हिकिड़े ॾींहं में हीउ छा कंदो? ए कैन डू अ वर्क 1/8। इहो हुन जो रेट आहे। जेको 1 हुयो उहो हिन पासे वेंदो त उहो डिवाइड थी वेंदो, मथे हली वेंदो। 8 हेॾे ईंदा त डिवाइड में थी वेंदा। त इहा हुनजे कम जी रफ़्तार आहे। हाणे वरी ॿिए जे कम जी रफ़्तार ॾिसूं उहा घणी आहे। हिकिड़े ॾींहं में उहो 12 ॾींहंनि में कमु करे सघे थो। बी कैन डू अ वर्क इन 12 डेज़। हाणे इहा जेकॾहिं 12 ॾींहंनि में रफ़्तार आहे त उहो जेको आहे उनजी ए कैन डू अ वर्क इन 1 डे। हिकिड़े में ॾींहं में केतिरे करे सघंदो? हिकिड़े में करे सघंदो 1/12, यानी कम जो 12हों हिसो हिकिड़े ॾींहं में मुकमल करे सघंदो। तो इन्हनि ॿिन्ही खे जेकॾहिं असां कमु ॾियूं त इहे थींदा 1/8 प्लस 1/12 हिकिड़े ॾींहं में करे सघंदा। त हिननि ॿिन्ही खे पाण में जोड़ कयूं। अचो, हीअ 8 आहे, हीअ 12 आहे। ॿिन्हिनि जी नंढी आं भाॼियूं पता कढंदासीं। 8 ऐं 12 जी नंढी आं भाॼियूं पता, ॿिनि जो टेबल लॻे थो 4 चकर, हिन ते 6 चकर, ॿिनि जो टेबल लॻे थो हिन ते 2 चकर, हिन ते 3 चकर, हिन ते ॿिनि जो टेबल लॻे थो 1 टाइम्स, ऐं 3 साॻा ई लही ईंदा। 3 ते टेबल नथो लॻे, वरी 3 जो टेबल जेको आहे उहो ॿिन्ही खे 1 1 करे छॾियोसीं। 2 ॿिॾूं 4, 4 ॾूं 8, 8 टका 24। सो ॿिन्ही जी जेका आहे सा नंढी आं भाॼियूं जेका आहे उहा निकिती 24। 8 जो टेबल 24 ते 3 चकर, 1 टका 3, प्लस 12 जो टेबल 24 ते 2 चकर, 1 ॿ खां 2। तो 3 ऐं 2 थींदा 5, 5 भाङे 24। तो हीअ ॿिन्हिनि हिकिड़े ॾींहं में हिननि जी जेका आहे सा रफ़्तार आहे हिन जी। ऐं असां जेको आहे उहो टोटल कमु जेकॾहिं मालूम करणु चाहियूं त टोटल उहो केतिरनि ॾींहंनि में मुकमल करे सघंदा, त हिन जो रेसिप्रोकल ॻोल्हींदासीं, हिन जो उबतो ॻोल्हींदासीं। उबतो हुनजो थींदो 24/5 या 24 भाङे 5, ऐं 24 भाङे 5 खे जेकॾहिं असां कढूं, 24 खे 5 सां वंडियूं त 4 5 20, बाक़ी बचा हिते 4, हिते ॾिनीसीं पॉइंट, हिते ॾिनीसीं 0, 8 5 40, 40 40 में ख़तमु थी विया। तो हिन जो मक़सदु इहो आहे त हीउ जेको आहे उहो टोटल कमु सॼो कमु 4.8 डेज़ में कंप्लीट करे सघंदा। त अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि क्वेश्चन्स तक़रीबन टेस्टुनि में ईंदा रहंदा आहिनि। सो इन्हनि क्वेश्चन खे जेको आहे अहिड़े तरीक़े सां सॉल्व कबो। जेकॾहिं तव्हांखे हीअ असांजी वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो, शेयर ज़रूरु कजो, ऐं कमेंट ज़रूरु कजो। इहो तव्हांजी मोहबत हूंदी असांजे लाइ। थैंक यू वेरी मच।